अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं इफ़्तार स्पेशल रेसिपी जो नालो आहे फ्राइड चिकन। फ्राइड चिकन ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त खयों आहे 250 ग्राम्स। लूणु विझूं था अधु टी स्पून, गरम मसाला पाउडर विझूं था अधु टी स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था अधु टी स्पून, हेड विझंदासीं तक़रीबन 2 चुटकी जे बराबरि, हॉट चिली सॉस विझूं था 1 टी स्पून, बेसण विझूं था 2 टेबल स्पून ऐं कॉर्नफ्लोर यानी मकई जो अटो विझूं था 2 टेबल स्पून, लीमे जो रस विझूं था 1 टी स्पून, थूम ऐं अदरक जो पेस्ट विझूं था 1 टी स्पून, कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था अधु टी स्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ तक़रीबन 15 मिनट्स जे लाइ मैरिनेट करण लाइ रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां 15 मिनट्स ताईं चिकन खे मैरिनेट कयो आहे। हाणे असां हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं चिकन पीसिस खे फ्राई कंदासीं जेसिताईं त चिकन पीसिस गोल्डन ब्राउन ऐं क्रिस्पी थी वञनि, मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते फ्राई करण खां पोइ असांजी मज़ेदार फ्राइड चिकन सर्विंग जे लाइ बिल्कुलु रेडी आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।